जावेद भाई अस्सलाम वालेकुम। ये आपकी दुकान है भाई, सामने बंद पड़ी है। इसके साथ वाली दुकान है, ये भी दुकान है, ये साथ वाली दुकान। ये तो आपको याद होगा। ये दुकान ये दुकान सामने वाली आपकी, इसके साथ में भी आपकी दुकान है। ये भी आप ही की दुकान थी। ये सभी बैंक थी, पहले वाली पुरानी हबीब बैंक। ये डॉक्टर मुबीन के क्लिनिक है। ये डॉक्टर मुबीन की क्लिनिक। ये देख, ये नया मालिक है, शायद जावेद आराई नाम है इसका। ये दुकान आपकी जो अभी बस गिरने वाली है, एक दो दिन में। इधर नई मार्केट बन रही है, वो भी आपको दिखाएंगे, नई मार्केट जो बन रही है। ये डॉक्टर मुबीन की क्लिनिक है। ये दुकान रखी परवेज़ ने, जो ये काम हो रहा है। ये बाज़ार की तरफ, ये बाज़ार। ये जो लड़के खड़े हैं, ये पुरानी हबीब बैंक है। ये दुकान आपकी भाई जावेद साहब गिरने वाली है, कल परसों ये गिर जाएगी। इधर मार्केट बन रही है, वो भी आपको दिखाएंगे। ये शबीर का लड़का है, धोबी इस्त्री करने वाला, इरफान नाम है शायद इसका। ये भी देखो, ये काम चल रहा है। परवेज़ ये काम कर रहा है। छोटी सी दुकान उसने रखी, बकाया उसने सेल कर दी। ये हमारे घर की गली है। मैं बाहर निकल रहा हूँ आपके घर की वीडियो बनाने के लिए। ये हमारे घर की गली है। मैं बाहर आ रहा हूँ रोड की तरफ। फिर आपको ये दिखाएंगे जो नया मार्केट बन रहा है आपकी दुकानों की जगह पर। और चादू खपाई ये है मेरे भाई आपके दुकान जो गिराए गए, और अभी ये मार्केट बन रही है। 4 दुकान है। ये दुकान आपकी है। ये है भाभी बैंक। ये चाचा हाफिज़ मरहूम की दुकान थी आपके साथ साथ। ये बाज़ार का नक्शा। ये सेठ खलील का घर है, जो पहले आपका ही था शायद। ये असल में ये मेरा घर, ये दुकान मेरी। और ये बाज़ार की तरफ ये HBL आप देख रहे होंगे। अभी आपके घर की तरफ जा रहे हैं ना, ये आपकी गली है जो ये हमें आपके घर की तरफ ले जाएगी। ये अभी बैंक है। ये गुल्लू है, गुल्लू। ये गली है आपके घर के अंदर जा रही है, आपके घर की तरफ जा रही है ये गली। घर जी घिट्टी आप देखें। ये असद मंगी का घर है। ये असद मंगी का घर है जो आपने अभी देखा। ये आपका सामने घर आ गया। ये डॉक्टर सुल्तान है जो घर, ये डॉक्टर सुल्तान मंगी का घर। ये आपके घर की बैठक का जो दर, माशाल्लाह। ये बाहर का
हिस्सा है। ये तुझे बैठक जो घर, ये डॉक्टर सुल्तान जो घर, ये अहमद अली का घर था। अभी सुल्तान असल लोधी इस घर में रिहाश पजीर है। ये बाहर की गली, आपके घर की तरफ से जो बाहर की गली बाहर की तरफ जाती है, ये तो बाहरी मिट्टी। ये आपके बाहर घर का दरवाज़ा। ये बाहर का हिस्सा, ये डॉक्टर सुल्तान मंगी, ये आपका घर है। अदा हीअ तुंहिंजी बैठक अथई जंहिंमें कचहरी कंदा हुआसीं। हेॾा हीउ दर अथई ॿाहिरियों, हीउ ॿाहिरियों दर अथईसि। इहो तुंहिंजो, इहो तुंहिंजो वाशरूम आहे। हीअ दोस्त असांजो जेको रहे थो तुंहिंजे घर में हींअर, इहे तुंहिंजा कॿट ऐं अलमारियूं ॿियो टियों सॼो ॾिस। मथां वरी का बि कोताही रहिजी वञे था। ये तुझी मथी छित उहा ई लॻी पई अथई फर्स्ट क्लास। इहो रोशनदान लॻो पियो अथई। फर्स्ट क्लास लॻो पिया। हाणे हलूं, हीअ तुंहिंजी बैठक खां हलूं त तुंहिंजे घर जे अंदरि। हीअ तुंहिंजो ॿाहिरियों दर, ॿाहिरि जेको खुले थो, ठीकु आहे। हाणे हीअ अंदरि जेको तुंहिंजो एंट्री पई थी थिए, ॾिसंदो हूंदे तूं हींअर पंहिंजे घर पहुची वई अंदरि। इहे साम्हूं तुंहिंजा इहे सिलसिला, हीअ तुंहिंजी मथियो हिकु पासो, मथियो हेॾां डॉक्टर सुल्तान मंगी वारनि जो घर। हीअ तूं ॾिसंदो हूंदे, हीअ तुंहिंजो सॼो पंहिंजो अङण अथई, आगुर आहे हीअ तुंहिंजो। ठीकु आहे न। हींअर कुझु मथे थी वई आहे, इन करे हीअ तुंहिंजो हीअ बि सम्झंदो हूंदे दरवाज़ो तुंहिंजो आहे। हीअ मथे माड़ी आहे। अदा हीअ ॾाकण हुई न तुंहिंजी मथे, हीअ तुम्हारी ॾाकण अथई। मथे कोन था वञूं, बसि हितां तूं ॾिस दीदार कर पंहिंजो। हा हीअ तुम्हारी ॾिस मथे हीअ ॾे तूं सुम्हंदो हूंदे कॾहिं कॾहिं, यादगिरियूं कर पंहिंजूं। हाणे वधीक तोखे यादि हे तुंहिंजी बैठक वारो सिलसिलो आहे। हाल हिते अन्न रखंदो हूंदे तोखे यादि अची वियो हूंदो। भाऊ बि ॿुधाए पियो थो न मूंखे। हीअ त हाणे तुंहिंजो अंदरियों हिसो। अदा हे तुंहिंजो अच्छा हाणे स्कूल वारनि खे हीअ कमरो आहे न हेॾे। अदा हे तुंहिंजो कमिरो, हिन में वेहंदा हुआसीं, ईंदा हुआसीं। अदा हिते वाह साईं वाह। अदा हे तुंहिंजो अॼु कमु थी वियो। कॿट बि इहे लॻा पिया आहिनि तुंहिंजा। हे खिड़की अथई, हीअ दर, हीअ सॼो तूं पंहिंजो ॾिस। अदा हे ॾिस 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 ॾिस। ठीकु आहे। तोखे फर्श बि ॾेखारियूं न, फर्श इहे वारो लॻो पियो आहे। फर्श बि ॾिस आहे पंहिंजो। पर हीअ हेॾे ॿियो कमिरो हो न तवारो, वरी होॾे उन में था हलूं, वरी हेॾे हीअ साईं अची वियासीं हिते। हीअ तुंहिंजी थली आहे, हीअ कॿट ते हीअ मथे, हीअ तुंहिंजी छित आहे।
ये तुंहिंजो साईं एग्ज़ॉस्ट फैन ही कबट अथई दा तुंहिंजो ये फर्श द्वार ॾिसो था उहो ई फर्श VIP लॻो पियो अथई हाल था हाणे ॿाहिरि निकिरूं था वरी विरांडे में अची वियासीं इहो छित ॾिसी छॾंदा हीअ भई आहे फर्स्ट क्लास लॻी पई आहे ठीकु हल था हाणे अचूं था हेॾे ये तुंहिंजो किचन हो न हिते ये दा ही थी वियो ही बादल थिया न मथे हाँ न आई उन्हनि जो ई आहे। अच्छा हाँ हाणे सिर्फ़ु पसंदि ई दर मटाया अथऊं लेट्रिन जा हिननि जा काठ जा असां वरी लोह जा लेट्रिनियूं बि साॻियूं हाणे हलूं था हेॾां ॿाहिरियों दर जेको आहे न मस्जिद वारो ओॾां था हलूं हीउ ॾिसंदो हूंदे हे तुंहिंजा सॼो सिलसिलो ही ॾिसंदा आहे तुंहिंजो ही वरी इहो तो वारे घर जो ॿाहिरि ओलह तरफ़ वारो पासो अथई ॾिस हाणे निकिरंदासीं ॿाहिरि मौली साहब जी जेका मस्जिद हुई न मस्जिद वारी घिटी हीअ तुंहिंजी मस्जिद वारी घिटी हाणे ॿाहिरि निकिरूं था हीअ ॿाहिरि था निकिरूं मस्जिद वारी घिटीअ खां अदा हीअ तुंहिंजी साम्हूं मस्जिद हूंदी न दर खां निकिरंदो हूंदे त मस्जिद ॾिसंदो हूंदे इहा तुंहिंजी मस्जिद इहे साम्हूं हींअर जॻहियूं ठही वयूं ऐं हीअ हेॾां वारी हीअ गली अथई मस्जिद वारी घिटी हीअ मंगन जो अथई घर तुंहिंजा पाड़ेसिरी हीअ आहे द्वारी ॿाहिरीं गेट मस्जिद वारी हेॾो इहो साम्हूं अब्दुल हादीअ जो घर हाणे दुआन में यादि रखजां अलाह ख़ैरु कंदो ख़ुदा हाफ़िज़